फॉर यू, हैप्पी कल्चर डे। मोहतरम जनाबे हेडमास्टर, मोअज़्ज़िज़ उस्ताद साहिबान, मेहमान खास, मुझा प्यारा साथी शागिर्दों, सलाम मोहब्बत, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज मुझी तकरीर जो उन्वान आहे सिंध। आज सिंध जी सकाफत जे हवाले थोड़ी मलाए पे ने सिंध जो जिक्र थे तो तन जे शहर ने गोठन जो जिक्र थे तो सकाफत असानी रहणी केणी खान पेन रस्म रिवाज पोशाक असानी वडड़न जी तारीख जो नालो सकाफत आहे। आऊं जी जाए जिते में पैदा थिया उन शहर जो नालो मोरो आहे। मुझो मोरो शहर जिले नौशहर रोसा ए मई वडो तालुको आहे। मोरो शहर जरिए लिहाज सा माला माल आहे। सिंध जमीन में हर किस्म जा अनाज मेवा भाजियो थियन था। मोरो शहर जी आबादी लगभग 50,000 आहे। मोरो शहर पाकिस्तान खां एशिया हिंदुस्तान जो ए मुल्क हो। हिते लहर पेन कचेरो मुख्तलिफ जाइन ते सिंध दरिया सा वापार कयो वेंदो हो। तेलमी लिहाज खां पिण ही शहर तमाम जैन इंसानन जो तहलीम पिण मोरो शहर रही चुको आहे। मोरो शहर सखर हैदराबाद नवाबशाह दादू जे रस्तन खे पाण में मिलाए थो। मोरो शहर खे जेकॾहिं असांजे सिंध में मिलंदड़ शहर चयो ने त ठीक थींदो। मोरो शहर जो तारीख़ी गुलाम मुस्तफ़ा जतोई 1990 ईस्वी में निगरानी वज़ीर आज़म रही चुको आहे। मुझो मोरो शहर ॿियनि शहरनि खां सहूलियतुनि खां महरूम रही चुको आहे। हिते जा रोड रस्ता सरकारी ऑफिसूं सियासी इंतज़ामी रौलीअ जो शिकार आहिनि। जेकॾहिं हितां जे इंफ्रास्ट्रक्चर ते तवजो ॾिनी वञे त ही शहर ख़ूबसूरत थी सघे थो, तइलीमी लिहाज़ खां बहितर थी सघे थो। हाणे असां हितां जे नुमाइंदड़ MLA MP खे गुज़ारिश था कयूं त असांजे मोरो शहर में सिहत सफ़ाई तइलीम खे यकीनी बणाए त जीअं असांजो अवाम हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारे सघो। जिस इल्म की शम्मे से उजाले हैं जहां में, जिस इल्म की शम्मे से उजाले हैं जहां में, उस शम्मा रोशनी का महकमा अब वो तुम हो, अब वो तुम हो, अब वो तुम हो।